अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध अजरक न्यूज़ ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। तव्हां सां शेख बुरकियो मां ख़बर शेख अंदालो। शेख बुरकियो जे ॻोठ मोहम्मद रहीम बरफ़त में ओचितो बाहि लॻण करे फार्म में 4000 कुकड़ियूं फार्म में पियल फीड ऐं ॿियो सामान सड़ी रखी वियो। पोल्ट्री फार्म जे मालिक गुलबार बरफ़त ॿुधा त राति देरि सां फार्म ते सीअ खां बचण लाइ बाहि ॿारे हुई, जितां चिणग उतण करे पोल्ट्री फार्म खे बाहि विकोड़े वई। जॾहिं त फार्म में असां सुतल हुयासीं, मौजदानी तौरु महफ़ूज़ रहियासीं। हिन चयो फार्म खे बाहि लॻण जे करे कंहिंसे लखनि रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।